मटियारी अज़ीज़ गुल खैबर भेट शाह में जमीयतुल उलमा इस्लाम पाकिस्तान पारां सालियानी सीरत नबी कॉन्फ्रेंस मुनक़द कई वई। कॉन्फ्रेंस में JUI अॻवान अल्लामा राशिद महमूद सुमरो, सिंध जो मरकज़ी अमीर अब्दुल क़य्यूम हालेजी ऐं ॿियनि उलमा इकरामनि शिरकत कई आहे। हज़ारे माण्हुनि पारां सीरत नबी कॉन्फ्रेंस में शिरकत कई वई। उन मौक़े ते JUI सिंध जे अॻवान अल्लामा राशिद महमूद सुमरो जो चवणु हो त अॼोके जलसे जो मक़सदु दीन जी ख़िदमत सां गॾु मुल्क में थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारणु आहे। हिन चयो त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मौलाना फज़लुर रहमान मुल्क जो वज़ीर आज़म बणिजे ऐं सिंध जो वॾो वज़ीर जमीयत जे कंहिं वर्कर खे बणायो वञे। उन लाइ असां अवाम वटि वेंदासीं ऐं अवाम खां वोट वठंदासीं। इस्टेब्लिशमेंट छा थी सोचे, उन बाबति मूंखे का ॼाण नाहे। मुल्क अंदरि साफ़ शिफ़ाफ़ इलेक्शन कराए। जान मोहम्मद महर जे सिंध जो बेबाक ऐं निडर सहाफ़ी हो। पहिरें ॾींहं खां मुंहिंजो मौक़िफ़ रहियो आहे त शहीद जान मोहम्मद महर जे खून सां इंसाफ़ कयो वञे। सकरन में वाक़िए बाबति पुलिस ऐं रेंजर्स जो चवणु आहे त जंहिं घर ते चढ़ाई कई उहे घुरिबल हुआ। जेकॾहिं घुरिबल हुआ त उन्हनि खे अदालत जे कटहरे में आंदो वञे। पुलिस ऐं रेंजर्स खे गोलियूं हलाइण जो को अख़्तियार नाहे। बशीर मेमन खे सियासत में भलीकार कयूं था। जेकॾहिं उहो JUI जे अचे हा त वॾी ख़ुशी थिए हा। सिंध में ग्रैंड अलाउंस लाइ मुज़ाकरात जो अमल जारी आहे। JDA ऐं MQM सां JUI जी हिकु गॾिजाणी थी चुकी आहे। जल्द ॿी बैठक बि थींदी। हिन चयो त 22 अक्टूबर खां 2 नवंबर ताईं जमीयतुल उलमा इस्लाम पारां सिंध अमन मार्च कयो वेंदो ऐं 3 नवंबर ते लाड़काने में शहीद ख़ालिद महमूद सुमरो खे भेटापेश करण लाइ सिंध लेवल जो जलसो कयो वेंदो। अॼोको जलसो उन्हनि तयारियुनि जो हिसो बि आहे। उन मौक़े ते ॿियनि उलमा इकरामनि बि जलसे खे ख़िताब कयो।